अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त चीन ऐं अमेरिका खे हिक ॿिए जो हरीफ़ न पर शराकतदार बणजणु घुर्जे। असांजा मुस्तहकम बतरफ़ा लाॻापा सॼी दुनिया लाइ फ़ाइदेमंद आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां ॻाल्हाईंदे चीनी सदर वधीक चयो आहे त बेन अल-अक़वामी सूरतहाल मुसलसिल हंगामनि जे भर चढ़ियल आहे। छा असां गॾिजी आलमी चैलेंजिस जो मुक़ाबिलो ऐं दुनिया खे इस्तेहकाम ॾेई सघूं था? उन्हनि सवालनि जो जवाब वॾनि मुल्कनि जा सरबराह हुजण नाते असांखे ॾियणा आहिनि। समूरनि आलमी बहरान जो हल सिर्फ़ सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमेरिका ऐं चीन वॾियूं ताक़तूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल मफ़ाद इख़्तिलाफ़नि खां वधीक अहम आहिनि। असांजा मुस्तहकम लाॻापा सॼी दुनिया जे मफ़ाद में आहिनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त सदर शी जिनपिंग सां लाॻापा हमेशह इंतहाई शानदार रहिया आहिनि। तारीख़ी सरबराही मुलाक़ात जो सभ खां वॾो फोकस गॾियल वापार ते हूंदो। जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त मूं अव्हां खे कॉल कई ऐं अव्हां मूंखे कॉल कई। अमरीकी सदर जूं चीन जे दौरे दौरान चीनी सदर सां ॻाल्हियूं। ट्रंप ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में वफ़दनि जे सतह ते मुलाक़ात। चीनी सदर शी जिनपिंग मुलाक़ात दौरान चयो आहे त अमरीकी वफ़द जो चीन में भली कार करियूं था। ग्रेट हॉल ऑफ दी पीपुल पहुचण ते सदर ट्रंप जो शानदार इस्तक़बाल। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में अॻबराही थी रही आहे। अमरीकी सदर जी रेड लाइन तमामु सादी आहे। ट्रंप चाहे थो त ईरान एटमी हथियार न ठाहे सघे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अमेरिका चाहे थो त मौक़िफ़ तब्दील करण लाइ चीन ईरान मथां दबाव विझे। इहो चीन जे मफ़ाद में आहे त उहो बहरान जे हल में किरदारु अदा करे। सिंध हुकूमत कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे शाहराह भुट्टो खे हलंदड़ महीने खोलण जो ऐलान करे छॾियो। शर्जील इनाम अहमद चयो आहे त शाहराह भुट्टो शहर खे डायरेक्टर M9 मोटरवे सां मिलाईंदो। कराची एयरपोर्ट खां क़यूमाबाद ताईं हिकु नओं रोड ठाहियो वेंदो। कोशिश आहे मेगा प्रोजेक्ट जल्द मुकमल थियनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त मंशात सभ खां वॾी लानत आहे। हिकु मंशात फ़रोश औरत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मंशात फ़रोश औरत जी गिरफ़्तारीअ ते इदारनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस जी वॾी कार्रवाई। पिंकी नेटवर्क सां लाॻापियल जवाबदारनि जूं गिरफ़्तारियूं। ज़रियनि जो चवणु आहे त मंशात फ़रोश अनमोल उर्फ़ पिंकीअ जा अकाउंट संभालींदड़ जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सकरन वेझो बेरहम भाणे जे पीरसन मामे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ मुरीद ख़ान जमाली में शमसुद्दीन जमाली पिस्टल जा फायर करे क़तल। वाक़े बाद जवाबदार फरार। खॾड़ पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मड़ वारसन हवाले। वारसन जो चवणु आहे त पीरसन ज़मीन घुमण वियो हुयो जिते जवाबदार मिस्री जमालीअ खेसि बेगुनाह क़तल करे फरार थी वियो। कातिल खे जल्द गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। थरड़ी मोहब्बत भरिसां नारीअ खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करण जी कोशिश। ॻोठ कंडियोर में अनम समेजो भाउ जी फायरिंग में ज़ख़्मी। थाणे पहुची पनाह वरिती। पुलिस नारी खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां वापसि माइटनि हवाले करे छॾियो। मुतासिर नारी चयो आहे त दुकान तां सामान वठण वियसि त भाउ कार ऐं तोहमत मढ़े बंदूक जा फायर कया। हयातीअ खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ फराहम करे ज़िंदगी बचाई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु तेज़ हवा सां गॾु बरसात जो इम्कान। ॼामशोरो कंबर जैकबाबाद कशमोर घोटकी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जे अक्सर इलाइक़नि में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। अॼु वधि खां वधि गर्मी पद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। पीपी शहीद भुट्टो अॻवान काशिफ बाग़ी क़तल केस जो मुख्य जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयल बिल्डर आफ़ाक फारूकीअ खे पुलिस हैदराबाद जी कोर्ट में पेश कयो। अदालत जवाबदार खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते कासिमाबाद पुलिस जी तहवील में ॾेई छॾियो। काशिफ बाग़ी खे 2 महीना अॻु हैदराबाद में फ्लैट अंदरि गोलियूं हणी क़तल कयो वियो हो। पनो आकिल वेझो कल्होड़ा बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की उथियो। नौजवान गोलियूं हणी क़तल। बाइजी थाने जे ॻोठ झूंगा में ज़मीन जी मालिकीअ जे तकरार तां धुरियुनि में जहिड़ो फायरिंग में नौजवान सलीम कल्होड़ो बारिजी वियो। अजीब अली इनायत मोहम्मद सचल ऐं हसीबुल्ला कल्होड़ो ज़ख़्मी। वाक़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। नंगर पार्क वेझो नारी औलाद न थियण ते मेणनि खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ राड़को में 25 वरनि जी ॾेमा ज़ाल राइमल कुली जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो।